रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई मार्केट में गिदरा भी नज़र अचण लगंदा आहिनि जेके मिठाण सां भरपूर ऐं सिहत लाइ हज़ारे फ़ाइदा रखनि था। दुनिया में गिदरनि जा सवें क़िस्म आहिनि जिन में हर क़िस्म पंहिंजा फ़ाइदा रखे थो। हीउ मेवो नंढनि तोणे वॾनि सभिनी खे पसंदि बि ईंदो आहे। तिबी माहिर चवनि था त गरम मौसम दौरान गिदरे खे बाक़ाइदगीअ सां इस्तेमालु कजे छो त हीउ गर्मी खां बचाए थो ऐं पाणीअ जी खोट खे पूरो करे थो। हिन में कैलोरीज़, विटामिन्स, मिनरल्स, फैट, कोलेस्ट्रोल, सोडियम, कार्बोहाइड्रेट्स, फाइबर, प्रोटीन, विटामिन ई, सी, बी, मैग्नीशियम ऐं जजे मिक़दार में पाणी मौजूदु हूंदो आहे। गिदरो ख़रीद कंदे वक़्तु इहो अंदाज़ो लॻाइण ॾुखियो हूंदो आहे त इहो मेवो अंदरां मिठो आहे या न। जेकॾहिं गिदरो फिको निकिरी अचे त माण्हू खंडु विझी खाईंदा आहिनि। फिके गिदरे मथां खंडु विझी खाइण ग़लति अमल आहे। बहितरीन तरीक़ो इहो आहे त गिदरे जा नंढा नंढा टुकड़ा करे उन्हनि खे ब्लेंडर में विझी 3 या 4 ॻणियूं कतल ऐं धाणा विझी पीसजे। इन सां गिदरे जो जूस ठही वेंदो जेको पिणु फ़ाइदेमंद हूंदो। गिदरे में पाणी उञ जी शिदत घटाए थो ऐं सीने जे साड़े खे ख़तमु करण सां गॾोगॾु कुदरती तौर ते गुर्दनि जी सफ़ाई लाइ बि काराइतो आहे। हिन जो जूस मिठो ऐं उञ ख़तमु करे थो। हीउ मेवो डाइटिंग करण वारनि लाइ बि बहितरीन आहे। गिदरे जो इस्तेमालु इंसानी जिस्म खे ग़िज़ाइयत ऐं पाणीअ जो जजो मिक़दार ॾेई हीट वेव जे असरनि खां बचाए थो ऐं इंसान गर्मीअ में बि पाण खे तवानो महसूसु करे थो। हिन में मौजूदु विटामिन ई वारनि जी वाध वेझ लाइ बहितरीन आहे जॾहिं त गिदरे में मौजूदु फाइबर कब्ज़ जी शिकायत खे बि ख़तमु करे थो।